का बि ताक़त कामयाब थियण खां नथी रोके सघे। दोस्तो असां इन सोशल मीडिया जे तॾहिं आयासीं त खोड़ सारा असांजा वास्ता बि थिया, खोड़ सारा असांजे दुआ सलाम बि थी दोस्तनि सां। हींअर पंजाब जो हिकिड़ो दोस्त आहे जंहिंसां कल्ह मूं राब्तो कयो दोस्तो, हो ज़ाफ़रान पंहिंजे घर में पोखे थो। दोस्तो ज़ाफ़रान हींअर तव्हांखे ख़बर आहे त जे हल्के लेवल वारो जेको ज़ाफ़रान आहे उहो 2 लख रुपया किलो आहे, जेको सुठे लेवल जो ज़ाफ़रान आहे उहो तक़रीबन 5 लख रुपया किलो थो खपे। दोस्तो ज़ाफ़रान जी एॾी वॾी क़ीमत आहे। त उन दोस्त मूंसां राब्तो कयो ऐं मूंखे उन चयो, चयईं त तव्हां पंहिंजे घर में जेको आहे सो इहा कास्ट कयो। मां तव्हांखे पंहिंजी हक़ीक़त ॿुधायां थो, पंहिंजी जेका मुंहिंजी हुन सां गुफ़्तगू थी, इन में तव्हांजे लाइ बि हिकिड़ो ज़रियो ऐं तव्हांजे लाइ बि हिकिड़ो हे पैगाम आहे त तव्हां बि पंहिंजनि इलाइक़नि में ऐं तव्हां बि पंहिंजे इर्द गिर्द में पोखे करे कारोबार इहो स्टार्ट करे सघो था। त दोस्तो उन शख़्स मूंखे चयो, चई 15,000 रुपए खां तव्हां हे ज़ाफ़रान जेको आहे हिन जो ॿिज असां खां ई घुरायो वठी सघो था। जे अगरि तव्हां को दोस्त घुराइणु चाहे तॾहिं मां तव्हांखे नंबर ॾेई छॾींदुसि उन दोस्त जो, तव्हां उन खां घुराए जेको आहे सो पंहिंजे कारोबार खे अॻिते हलाए सघो था। पंहिंजे घर में जेको आहे सो काश्तकारी करे। असां वटि त हिते ज़रई ज़मीन आहे सिंध में दोस्तो, यकीन ॼाणियो अहिड़ी मिटी भली आहे असांजे सिंध जी जो जेका शइ पोखींदव उहा थींदी। ऐं ज़ाफ़रान जेको आहे सो घर में तव्हां जेको आहे कास्ट करे पोखे करे जेको आहे सो उन मां फ़सुल बि तव्हां खणंदव ऐं उन खां अलावा जेको उहो ॿिज जेको तव्हांजो थींदो उहो वरी तव्हांजो ॿीणनि पैसनि में वरी बि खपंदो। दोस्तो जे फ़र्ज़ु कयो तव्हां 15,000 जो माल घुरायो था त 3 महीननि खां पोइ हुन मूंखे ॿुधायो त 3 महीननि खां पोइ तव्हां तक़रीबन 1.5 लख रुपए ताईं बि हिन मां कमाए सघो था। हे तव्हांखे फ़सुल कमाए ॾींदो ज़ाफ़रान जो। दोस्तो हाणे लहियो सुवाल त कीअं कास्टिंग कजे, जिन्हनि वटि त ॿनियूं ॿार आहिनि। तव्हांजे दोस्तो इलाइक़े में या घर में छत त लाज़मी हर माण्हूअ जी छत जेका आहे घर जी उहा ख़ाली हूंदी आहे। जे अगरि तव्हां छत खे ई सिर्फ़ु कम में आणियो, इस्तेमाल में आणियो त छत ते ई तव्हां अलाए केतिरो जेको आहे सो इन में फार्मिंग करे सघो था ऐं इन में पोखाई तव्हां करे ऐं फ़सुलु खणी सघो था। अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि जेके पटाटो घर में था ठाहिनि ऐं मिर्च गोभी ऐं ॿियूं शयूं खोड़ घर में ई पोखे ताज़ियूं ताज़ियूं शयूं पंहिंजे खाइण जे लाइ बि खाइनि था ऐं उन खां अलावा मार्केट में सेल बि कनि था। दोस्तो मां हींअर जेके सर्च करे यूट्यूब ते तव्हांजे लाइ वीडियो खणी थो अचां त जंहिंमें तव्हां कुझु न कुझु फ़ाइदो हासिलु करे सघो। अचूं था मेन पॉइंट, ज़ाफ़रान जी तव्हां कास्टिंग कीअं कंदव। दोस्तो नंढा नंढा टप जेको आहे सो तव्हांखे जे अगरि नवां नथा वठी सघो त काबाड़ीअ में खोड़ सारा जेके डस्टबिन बि असां चऊं था ऐं खोड़ टप कारी प्लास्टिक 10 रुपया किले जे या 15 रुपया किले जे हिसाब सां तव्हांखे मिली वेंदो। काबाड़ीअ मां उहे टप ऐं दॿा हथ करे ऐं कुंड में जेको आहे सो खोड़ जायूं मां हिते ॾिसंदो आहियां माण्हुनि जूं वॾा वॾा प्लाट आहिनि, घणियूं वॾियूं जायूं आहिनि। दोस्तो कंहिं कुंड में जेको आहे सो रखी करे ऐं उनखे कास्ट कयो। कास्ट करे महीनो ॿ तव्हांजी पहिरीं इन्वेस्ट इहा ई थींदी जेको तव्हां वठी माल पोखे छॾींदो, पोइ पाण ई फ़सुलु पियो तयारु थींदो। घर में कंहिंखे ॿार बचे खे चई छॾींदो भाउ हिनखे पाणी वाणी ॾींदो रहिजां, तॾहिं बि पाणी हुनखे पियो ईंदो। न हुन में कलर जी ज़रूरत आहे, न हुन में ॿी कंहिं शइ जी ज़रूरत आहे। पाण ई फ़सुलु तयारु थी जेको आहे सो तव्हांखे 2 महीना बि ईअं गुज़री था वञनि जंहिंजो को अंदाज़ो ई कोन्हे, ख़बर ई कान थी पए। तव्हां गॾोगॾु ॿियो बि पंहिंजो कमु कंदा रहो ऐं 2 महीननि खां पोइ जे तव्हांखे हे 2 खां 2.5 लख रुपया 1.5 लख रुपया जे अगरि तव्हांजो हे फ़सुलु तयारु थी तव्हांखे ॾिए त तव्हांजे लाइ बि वॾी हेल्पफुल ॻाल्हि थी वेंदी। ऐं उन खां अलावा कारोबार में कंदा रहो दोस्तो, कुझु न कुझु कंदा रहो जो अॻिते हली तव्हांखे फ़ाइदो ॾींदो। जे अगरि मज़ीद तव्हां कमेंट्स में राब्तो कंदो त मां तव्हांखे उनजो नंबर बि ॾेई छॾींदुसि। जे अगरि तव्हांखे शौक़ु आहे, तव्हां ज़ाफ़रान जी कास्टिंग करणु चाहियो था, जे अगरि तव्हां उन जी पोखाई करे उन मां 5 रुपया हासिलु करणु चाहियो था त उनजो ॿिज बि असां तव्हांखे प्रोवाइड करे सघूं था। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।